अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आवां जो मेज़बान वहीद राजपर। अॼु जेको आहे KTN न्यूज़ जी सालगिरह आहे, 16वीं सालगिरह जेकी सालगिरह आहे उहा असां शहीदनि जे नाव कई आहे। सिंध जो जेके इशू हुजनि, मज़लूमनि जो आवाज़ु हुजे, मुख़्तलिफ़ जेके मामला हुजनि, नाणे जा ज़मीनुनि जा मामला हुजनि, कालाबाग डैम, मुख़्तलिफ़ जेके बि पुलिस गर्दी हुजे या कंहिं सां ज़्यादती हुजे, मज़लूमनि जो जेको आवाज़ु आहे उहो आला ऐवाननि ताईं पहुचाइण समेत मुख़्तलिफ़ जेके मामला आहिनि उहो KTN काविश ग्रुप जे तरफ़ां सभ खां अवल रहिया आहिनि, फ्रंट लाइन ते रहिया आहिनि असांजा साथी, सिथिया साथी। उन हवाले सां पूरी जेकी स्ट्रगल रही आहे, जाखोड़ रही आहे KTN जे तरफ़ां मुख़्तलिफ़ मामलनि ते असांजा जेके सिथिया साथी रहिया आहिनि उहो फ्रंट लाइन ते रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ मामला जेके ॾिठा वञनि, सॼी जेके दुनिया में रहंदड़ जेके सिंधी आहिनि उन्हनि जो मज़लूमनि जो आवाज़ु रहियो आहे। KTN महबूब चैनल रहियो आहे, सिंधी ॿोली जो पहिरियों चैनल KTN न्यूज़ रहियो आहे। उन जो जेको सफ़र आहे उहो जेको जारी आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते जेके असांजा जेके साथी आहिनि, मज़लूमनि जो जेको आवाज़ु बणिजण ते उनखे शहीद कयो वियो। अॼु असां सां मुख़्तलिफ़ मामलनि ते जेकी सालगिरह जे हवाले सां आहे, जेकी असां शहीदनि जे नाव कई आहे, हुन में सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास साहब भी असां सां गॾु आहे। मज़हर साहब आपको वेलकम करते हैं। काज़ी आसिफ़ साहब कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा नायब सदर आहिनि। काज़ी आसिफ़ साहब आपको तव्हांखे बि वेलकम चऊं था। ख़ुर्शीद अब्बासी साहब अॻूणो जेको पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो सेक्रेटरी जनरल आहे, उनखे बि असां वेलकम चऊं था। हिन वक़्तु मज़हर साहब में आपसे स्टार्ट करूँगा कि ये जो हमने सालगिरह है आज जो है शहीदों के नाम की है, शहीद जान मोहन महर, शाहिद सुमरो, अज़ीज़ मेमन, मुनीर सांगी, औरंगज़ेब तुन्यो समेत मुख्तलिफ़ जो हमारे 6 साथी हैं वो शहीद हो गए हैं। और हमेशा जो रिपोर्टिंग की है फ्रंट लाइन पे की है KTN के साथियों ने, काविश के साथियों ने, और उनको सिर्फ सज़ा ऐसी वजह से मिली है कि मज़लूमों की आवाज़ रहें। तो आप क्या कहेंगे, इस वक्त तक शहीद जान मोहन महर का जो है निगरान सिंध हुकूमत के लिए ये केस टेस्ट केस था, लेकिन निगरान सिंध हुकूमत भी नाकाम गई है, अभी तक कातिल गिरफ़्तार नहीं हुए हैं, और KTN का जो किरदार है उसको आप कैसे देखते हैं? जी बहुत बहुत शुक्रिया। देखिए, जब ये 1983 में MRD की तहरीक शुरू हुई थी, उस तहरीक के जहाँ और बहुत से अवामिर हैं, वहाँ उसमें एक बहुत बड़ा अवामिर ये है कि ख़ास तौर पे इस तहरीक की एक मुनफरद बात ये थी कि ये तहरीक अंदरून सिंध और देही इलाक़ों से परवान चढ़ी। और वहाँ पहली मरतबा हमने देखा कि जिस तरीके से लोगों ने कुर्बानियाँ दी, लोग मारे गए, कानून नाफिज करने वाले इदारों ने जिस तरह गोलियाँ चलाईं, उसने एक नए मीडिया को भी जन्म दिया। और वो एक ऐसा मीडिया था, हालांकि सिंधी सहाफ़त की बहुत बड़ी तारीख़ है। मैं अभी हाल ही में सिंध आर्काइव गया था, तो वहाँ मैंने पुराने क़याम पाकिस्तान के पहले के सिंधी अखबारात का जायज़ा लिया। तो एक पुरानी तारीख़ है। लेकिन MRD की तहरीक के बाद जो सिंधी मीडिया नज़र आया, उसके अंदर बहुत नेशनलिज़म था। उसके अंदर हमने देखा कि बहुत से प्रोग्रेसिव हमारे लोग जो है वो उसका हिस्सा बने। बहुत से लोगों ने अखबारात निकाले। आप देखेंगे उसके बाद एक मशरूम ग्रोथ हुई, और जितना मौसर और मुनफरद सिंधी मीडिया नज़र आता है, वो उर्दू और अंग्रेज़ी को हटा के अगर हम देखें तो और पूरे मुल्क में आपको कोई भी ऐसी लैंग्वेज में हमें उस तरह का मीडिया, मुतहर्रिक मीडिया नहीं नज़र आता। जो मैं अक्सर मिसाल देता हूँ 2 अखबारात की, 2 मीडिया ग्रुप्स की, एक काविश और एक एक्सप्रेस। ये दोनों ने बहुत मुख्तलिफ़ अंदाज में अपने अखबार भी लेकर आए और फिर चैनल भी लेकर आए। अखबार जब लेकर आए तो मुझे अच्छी तरह याद है कि उन्होंने पूरी एक सर्वे किया था, एक स्टडी की थी। उसके बाद उस स्टडी में ये था कि कौन सी जगहों पे काविश के जब हम लेकर आ रहे हैं, काविश ला रहे हैं, तो दूसरे अखबारात किस वक्त पे पहुंचते हैं, तो उससे पहले काविश पहुंचना चाहिए। और फिर उन्होंने अपनी ही हॉकर्स की पूरी एक टीम बनाई अपनी। तो उन्होंने वो पूरी स्टडी करके अखबार निकाला, और उसको वो फिर कामयाब भी हुआ। वो फिर सिंध की पहचान बन गया काविश। और इसी तरह KTN जो है वो उसने भी एकदम जिस वक्त आया है तो वो इस वक्त छा गया। और उसके मुकाबले में
کاوش کا اگر ہم دیکھیں کہ جس طرح کاوش کی گروتھ ہوئی، جس طرح KTN کی گروتھ ہوئی، تو اس نے ایون جو ہمارے مین سٹریم چینلز تھے ان کو پیچھے چھوڑ دیا بہت سی. اس میں آپ کاوش دیکھیں کہ کاوش کی جو سرکولیشن تھی اس وقت جتنی تیزی سے اوپر گئی تو ایون بہت سے علاقوں میں جنگ وغیرہ پیچھے رہ گئے. تو وہ ایک بڑی کامیابی تھی. میرے خیال میں ظاہر ہے جب کاوش کی اتنی زیادہ ریڈرشپ اور KTN کی ویورشپ بڑھی تو اس کے چیلنجز بھی ہوتے ہیں. جب آپ ایک مضبوط میڈیا بنتے ہیں تو ان کے چیلنجز بھی ہوتے ہیں، ان کے خطرات بھی ہوتے ہیں. ایک کمزوری جو رہی وہ بائی اینڈ لارج سارے ہی میڈیا آؤٹلیٹ ہاؤسز میں ہمیں نظر آتی ہے کہ انہوں نے اپنے کارکنوں کا اس طرح ٹریننگ نہیں کی، ورکشاپس اس طرح کے نہیں کیے، سیفٹی کی ٹریننگ کورسز ہوتے ہیں، انشورنس ہوتی ہے، ساری چیزیں بدقسمتی سے نہیں ہوئیں. اور چونکہ خطرات بڑھ گئے تھے اس لیے یہ بہت ضروری تھا کہ ان چیزوں کا خیال رکھا جاتا. اور اس کے بعد ہم نے دیکھا کہ جس طریقے سے شہادتیں ہوئیں، اور ابھی آپ نے بہت سارے نام لیے، مجھے یاد ہے غالباً 2006 تھا جب منیر سانگھی کا واقعہ ہوا تھا، اور وہ اس ٹائم پہ میں PFUJ کا سیکریٹری جنرل تھا. تو ہم نے باقاعدہ بین الاقوامی سطح پہ اس پہ بڑی کیمپین چلائی تھی اس کی پوسٹرز وغیرہ کے ساتھ. پھر بہت زیادہ ہم نے اسمبلی سے کے اندر اور باہر، کیونکہ اس میں ایک سیاسی خاندان ملوث تھا اور وہاں کے لاڑکانہ کے طاقتور لوگ، اونر ٹرائبس کے لوگ ملوث تھے. اس کی جو بیوہ تھیں انہوں نے بڑی جدوجہد کی، قانونی لڑائی بہت طویل انہوں نے قانونی لڑائی لڑی. اور ایک وقت تو ایسا آیا تھا کہ وہ سپریم کورٹ کراچی برانچ کے سامنے اپنی فائل جلانے پہنچ گئی تھی. تو میں نے ان سے جا کے درخواست کی تھی کہ فائل نہ جلائیں. لیکن ان 6 شہیدوں کے قاتل نہیں پکڑے گئے. ان کو سیاسی طور پہ بھی، کہیں سیاسی طور پہ بھی، کہیں بااثر لوگوں نے پولیس کے ساتھ مل کر ان کو پروٹیکٹ کیا. ویسے تو ہمارے یہاں پاکستان بھر میں جو صحافی مارے گئے ان میں سے 2-3 کیسز کے علاوہ کوئی کیس ہمیں نظر نہیں آتا کہ جس میں لوگ صحافیوں کے قاتل پکڑے گئے ہوں. میرا خیال ہے خود KTN کو آج جب بہت اچھا ہے کہ انہوں نے اپنی سالگرہ کو شہیدوں کے نام کیا ہے، لیکن میرا خیال ہے KTN کو یہ ٹاسک بھی لینا چاہیے، کاوش کو یہ ٹاسک لینا چاہیے کہ ان سارے جو شہید ہیں ان کی خود تحقیقات کروائیں، خود تحقیقاتی رپورٹس تیار کریں. کیونکہ بہرحال ہم تحقیقاتی صحافت کی طرف بات کرتے ہیں، تو اگر ہماری ہی آرگنائزیشن کا کوئی شخص مارا جائے تو اس کی ہم تحقیقات کیوں نہیں کرتے؟ آپ بنائیں، ایک تحقیقاتی ٹیم بنائیں اور اس کے ہر پہلو کو معاف کیجیے گا، ہر پہلو کو دیکھیں کہ اس میں پولیس کا کہاں انوالومنٹ ہے، اس میں کس وجہ سے کون سی سٹوری وہ فالو کر رہا تھا. اور جب آپ اس کو اپنے 6 جو شہید ہیں ان کی قتل کی جو آپ ایک مفصل رپورٹ بنائیں گے اور اس کو کتابی شکل میں لے کر آئیں گے تو آپ یہ دنیا بھر میں بہت اس کی پذیرائی ہوگی. میرا خیال ہے یہ ٹاسک جو ہے KTN اور کاوش کی مینجمنٹ کو لینا چاہیے. ان کے شہیدوں کے اہل خانہ کا خیال رکھنا تنظیم آرگنائزیشن کا، میڈیا ہاؤس کا کام ہے. KTN اور کاوش کی مینجمنٹ سے میری درخواست ہے کہ اگر ان کے بچے بڑے ہو گئے ہیں تو ان کی نوکری کے لیے کریں، چھوٹے ہیں تو ان کی تعلیم کے لیے کریں. کیونکہ بہرحال اس نے KTN اور کاوش کے لیے اپنی جان دی، اس نے جو ہے آزادی صحافت کے لیے جان دی، اس نے کسی خبر کی تلاش میں جو ہے وہ مارا گیا ہے. اسی طرح جان محمد کا کیس لے لیں ہم، جس طرح کیا ہم پورے سندھ میں اس حوالے سے شور بھی مچا، اس حوالے سے بہت سی باتیں بھی ہوئیں. لیکن میں پھر یہ کہوں گا کہ ایز اے جرنلسٹ ہمارا یہ فرض بنتا ہے کہ جہاں ہم یہ مطالبات کریں، جہاں ہم دھرنے دیں، جہاں ہم وہ کریں، ہم اپنے بنیادی کام سے غافل ہو جاتے ہیں. وہ یہ کہ اس قتل کی ہم خود بھی تو تحقیقات کر سکتے ہیں. اور مجھے آج بھی یاد ہے، خورشید عباسی کو بھی یاد ہوگا، اس زمانے میں ایک صحافی لاپتہ ہو گیا تھا میر بہر اور ٹھٹا میں. تو ہم نے باقاعدہ یہاں سے ایک ٹیم پوری بنا کے بھیجی تھی اور انہوں نے کوئی 64 صفحے کی رپورٹ بنائی تھی، اس کی تحقیقات
کہ اس کو کون لے گئے تھے, کس طرح لے گئے تھے, کہاں رکھا تھا اس کو, کیا ہوا تھا. تو میرے خیال میں میری درخواست ہوگی کے ٹی این اور کاوش کی مینجمنٹ سے کہ اس کو ایز اے ٹاسک لیں, ہر اس کی الگ ایک ٹیم بنائیں اور خود تحقیقات کریں, اور پھر پولیس اگر غلط تحقیقات کرتی ہے تو ہمارے پاس ایک کاؤنٹر تحقیقات ہونی چاہیے, ہم خود چیلنج کریں ان ساری چیزوں کو. ابھی جو ہے وہ جرنلسٹ سیفٹی کمیشن نے بھی کل میری وزیر اعلیٰ سے, نگراں وزیر اعلیٰ سے ملاقات ہوئی تھی, تو میں نے جان محمد صاحب کے کیس میں یہ بات کی تھی کہ جی اس کی جو رشید رضوی صاحب کا کمیشن ہے اس نے کئی مرتبہ ان کو لکھ کے بھیجا ہے, لیکن یہ رپورٹ نہیں دیتے, رپورٹ سبمٹ نہیں کرتے اس میں. تو اس پہ انہوں نے اسی وقت بلا کے انسٹرکشن دی تھی اپنے سیکرٹری کو کہ مجھے یہ ہر صورت میں 48 گھنٹے میں وہ رپورٹ چاہیے, کسی طرح آپ مجھے فوری طور پہ وہ رپورٹ جو ہے وہ کمیشن کو دیں. تو میرا خیال ہے ہمیں اس کو ایک کلیکٹیو کاز کے طور پہ لینا چاہیے پوری صحافی برادری کو, چاہے وہ کے ٹی این اور کاوش کے شہید ہوں یا کسی اور چینل یا اخبار کے صحافی ہوں. جو شہدائے صحافت ہیں وہ سب کے سب ہمارے لیے عزیز ہیں, اور ان سب کی تحقیقات ہمیں خود اس کا ٹاسک لینا چاہیے اور کوشش کرنی چاہیے کہ کسی منطقی انجام تک اسے پہنچائیں. قائد صاحب, کے ٹی این جو کردار رہو आहे, पहिरियां जेकी सिंधी मीडिया में नई जिदत आंदी, तव्हां बि काविश जा जेको कालम निगार आहियो, तव्हां कीअं पिया ॾिसो तज़िया निगार आहियो के टी एन जा, के टी एन जो किरदारु इन खां अॻु सिंधी सहाफ़त कीअं हुई, हिन वक़्तु उन्हनि कहिड़ी जिदत आंदी, कहिड़ी नवाण आंदी, उन ते तव्हां छा चवंदो? महिरबानी राजपूत साहब. के टी एन ऐं काविश जे हवाले सां जॾहिं बि असां पूरे पाकिस्तान में किथे मीडिया ट्रेनिंग्स ॾियणु वेंदा आहियूं, अक्सर मिसाल मां इहो ॾींदो आहियां. असां हिकु दफ़ो लाहौर में गैरसन यूनिवर्सिटी में ट्रेनिंग पे ॾिनीसीं, त उते हिकिड़ो ॿियो सहाफ़ी उतां जो जंहिं उते हिकिड़ो सेशन बि वरितो पियो, उते हुन चयो त मां के अक्सर इहे जेके डिस्ट्रीब्यूटर्स आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदो आहियां, त हिकिड़े मां सुवालु कयो डिस्ट्रीब्यूटर खां त उहो कहिड़ो चैनल आहे जेको तव्हां लाइन खां हेठि रखो या उन्हनि खे तव्हां का डिस्टर्बेंस अचे, सभ खां वधीक तव्हांजे लाइ प्रॉब्लम थिए. त हुन चयो त मां उहो गार्डन टाउन लाहौर जे हवाले सां हुन ॻाल्हि पई कई. त उते उनजे डिस्ट्रीब्यूटर खां जॾहिं मूं पुछियो त हुन चयो त नालो जेको हुन खयों उन मूंखे चकराए छॾियो, चई के टी एन. त चई मूं एक्सपेक्ट पे कयो त को वॾो नालो ॿिए चैनल जो ॻाल्हि खणंदो, पर हिन त के टी एन जो नालो खयों आहे. त मूं चयो त के टी एन जो मतिलबु की उहो त सिंधी चैनल आहे. चई हा बिल्कुलु सिंधी चैनल आहे, पर हिते मां जॾहिं बि नंबर हेठि थी वेंदा आहिनि या उन में का डिस्टर्बेंस ईंदी आहे, सभ खां वधीक फ़ोन मूंखे उन ते ईंदा आहिनि ऐं असांखे मजबूर आहे त उनखे असां रखूं. तव्हां अंदाज़ो लॻायो लाहौर में गार्डन टाउन ऐं उन में के टी एन जो इम्पोर्टेंस, त के टी एन जो जेको सरहदूं हुयूं जेके सिंधी सम्झण वारा, ज़रूरी न आहे त उहे सिंधी हुजनि, पर सिंधी ॻाल्हाइण वारा, सिंधी सम्झण वारा, उहे मुल्क ऐं दुनिया जे कहिड़े बि हिसे में हुजनि, उन्हनि खे हिकिड़ी उनजी अट्रैक्शन हुई या उन्हनि खे जेको आहे सो उनखे ॾिसंदा हुआ. उन्हनि जो जेको तजियो हुओ इहो त अक्सर जेके पंजाब सिंध मां जेके लॾे विया माण्हू या ख़ासि तौर ते जेके वापार जे हवाले सां उते शिफ्ट थिया, उनजो घणो तइदादु जेको आहे उन इलाइक़े में रहे थो ऐं उहे तरजीह ॾियनि था त के टी एन खे जेको आहे सो ॾिसनि. काविश जी जेसिताईं इन मां तव्हां हुनजी अहमियत जो अंदाज़ो लॻायो त उहो केतिरो अहम हुई ऐं ॿियनि सूबनि में ॿियनि मुल्कनि में कीअं ॾिठी वेंदी हुई. ऐं काविश जे हवाले सां जीअं ॾिसो त हिकिड़ी स्टेशन तां, भले उनजा नाला भली हैदराबाद, कराची, सखर लिखियलु हुजे, पर हिकिड़ी स्टेशन में सभ खां वॾी छपजंदड़ अख़बार हुई जेका बाद में खणी सखर ऐं कराची मां बि आई, पर उनजो स्टेशन जेका पहिरियों हैदराबाद हुई उहा एॾी वॾी सर्कुलेशन हूंदी हुई जो बाक़ी जेके अख़बारूं आहिनि उर्दू मीडिया जी हुजनि या अंग्रेज़ी मीडिया जी, उनखे मिलायो तॾहिं बि उन सर्कुलेशन सां मुक़ाबिलो न पियो थी सघे. जीअं जेको आहे सो मदर साहब चयो त उहा हिकिड़ी जेका काविश जी जेका रीडरशिप हुई उहा एॾी वॾी रीडरशिप हुई जो उन सां जॾहिं उहे माण्हुनि जो आवाज़ु एॾो वॾो पावरफुल थिए थो त उनजे सहाफ़ियुनि सां उनजे सां गॾु कमु कंदड़ माण्हुनि जे लाइ बि हिकिड़ा ख़तरा बि मौजूदु हुजनि था, उनजे लाइ प्रिविलेज बि आहिनि त ख़तरा बि आहिनि. त ख़तरनि जे हवाले सां जेको मां ॾिठो आहे त उहे उन्हनि खयां बि आहिनि ऐं उनजे हवाले सां उन्हनि कमु बि कयो आहे. त बहरहाल हे जेको सिंधी मीडिया जेको आहे उन में के टी एन ऐं काविश जो किरदारु
हिकिड़ो तारीख़ी किरदारु आहे ऐं उनखे असां सम्झूं था त इन जे तारीख़ी किरदार खे अञा वधीक मज़बूत करे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। जीअं सिंधी मीडिया मज़बूत हूंदी तीअं ई हितां जो आवाज़ ऐं हितां जे माण्हुनि जा मसइला मज़बूत तरीक़े सां अॻिते वधंदा। खुर्शीद भाई साहब, हिन वक़्तु जेके ॾिठो वञे त असांजी सालगिरह आहे उहा शहीदनि जे नाव कई आहे, उन ते तव्हां छा चवंदो? अञा ताईं जेके 6 असांजा शहीद आहिनि उन मां हिकु बि कातिल अॼु ॾींहं ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। ॿियो इहो त काविश KTN खां अॻु SHO खे पुटु ॼाओ जे मुबारकबाद जा बयान छपजंदा। KTN काविश जे अचण खां पोइ नई जिदत आई सिंधी मीडिया में, नवां लाड़ा मुतारिफ़ कराया। KTN ते तव्हां छा ॻाल्हाईंदो, उन जो किरदारु छा आहे ऐं कातिल जेके आहिनि गिरफ़्तार छो नथा थियनि जेके असांजा सिथ जा साथी शहीद थिया आहिनि? पहिरीं ॻाल्हि इहा त इहा बिल्कुलु मां त उर्दू सहाफ़त में कमु कयो आहे तक़रीबन पूरी ज़िंदगी, पर मां हैरान हूंदो आहियां जेकी कुझु मजमूई तौर ते जेके सिंधी अख़बार जो जेके रिपोर्टिंग आहे उहा मां सम्झा मूंखे कॾहिं बि कंहिं उर्दू मीडिया में नज़र न आई, छो त उन में तमामु वॾी डीपली जेको आहे रिपोर्टिंग थिए पई ऐं हर शइ क्लियर, हिननि जी अख़बार जा एडिटोरियल जेके उहे बि क्लियर मैसेज ॾियनि था वग़ैरह, जॾहिं ॿियनि अख़बार में उर्दू अख़बार में ईअं नज़र न आयो मूंखे। त उन्हनि बि सभिनी में वरी जेको वॾी अहमियत रखण वारी काविश, ऐं असां हिते हूंदासीं जॾहिं रिपोर्टिंग कंदासीं त असां हितां जेके SHO उहे चवंदा बाबा असांजी काविश में ज़रूरु छपणु खपे, ॿिए अख़बार छपे काविश में। त मतिलबु चवणो आहे त पंहिंजी जॻह जेका काविश ठाही उहा उन रिपोर्टिंग जे करे, उन महिनत जे करे ऐं क्लियर पॉलिसी जे करे। जॾहिं अहिड़ा चैनल जीअं KTN या काविश जी ॻाल्हि था कयूं, अहिड़ा चैनल अॻिते वधंदा आहिनि ऐं पंहिंजो असरु मुआशरे ते छॾणु शुरू कंदा आहिनि या जेके सरकारी इदारनि ते असरअंदोज़ थियणु शुरू कंदा आहिनि, उन्हनि जी राह में जेके रुकावटूं ईंदियूं आहिनि ऐं जेके तव्हां पंहिंजे 6 शहीदनि जी ॻाल्हि था कयो, मां सम्झां पहिरीं त इहो मां KTN जी इंतिज़ामिया खे ऐं इन जे मालिकनि खे ख़िराज तहसीन पेश थो कयां त हुननि हिकिड़ी वरी हिकु नओं रुझान हिकिड़ो जेको आहे सो वरी सालगिरह जेका आहे शहीदनि जे नाले करे मल्हाइनि था, इहो मां सम्झां थो हिकिड़ो वॾो मैसेज आहे जेको कारकुन ॾे वञे पियो। ऐं हर इदारे जा जान जेके कारकुन हूंदा आहिनि, हीअ जेके तव्हां शहीदनि जंहिंजो नालो वठो था तव्हां ॾिसो इन जो हिकिड़ो वाज़िह किरदारु हो, जान में महर अॻियनि मोर्चनि ते रिपोर्टिंग कंदो हो। इहे जेके शयूं आहिनि ज़ाहिर इन सां इदारनि में बि पुख़्तगी अचे थी, इदारा मशरूफ़ थियनि था ऐं पंहिंजी जेका सो इहो डेप्थ अचे थी हुनजे अंदरि, त इहे कारकुननि जूं क़ुर्बानियूं हूंदियूं आहिनि त इहे इन इदारे खे मज़बूत कंदा आहिनि, इदारनि खे अॻिते वधाईंदा आहिनि। त भई इदारनि जो बि जेको इहो नओं ट्रेंड तव्हां शुरू कयो त भई शहीदनि जे नाले ते तव्हां सालगिरह मल्हायो पिया, इहो नओं ट्रेंड आहे त तव्हां जवाबी पैगाम ॾिनो आहे कारकुननि खे त हीउ इदारो जेको आहे सो कारकुननि खे अहमियत ॾिए थो। ॻाल्हि इहा आहे त असांखे हेॾो अर्सो गुज़री वियो आहे, मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि में मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहिया आहियूं, बिल्कुलु असां नाकाम थी चुका आहियूं सहाफ़ियुनि जे मामलात ते, भली हुनजा मुआशी मामला हुजनि या हुननि जेके हमला थियनि था, शहीद थियनि था। बदकिस्मती सां अॼु ॾींहं ते कंहिं बि हिकिड़े सहाफ़ी जो को बि कातिल जो का असरु किरदार ते न पहुची सघियो आहे। केतिरनि जॻहियुनि ते जरगाह करे ज़ाती लेवल जूं असरसूं करे मालिकनि जेके हुनजे वालदेन उन शहीदनि जा उन्हनि वञी इन्वॉल्वमेंट कई, कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजा मामला हुननि जेके सो हैंडल कया, पर मजमूई तौर ते जेको पैगाम जो वियो उहो ग़लति वियो। जॾहिं हिकिड़ो सहाफ़ी शहीद थींदो आहे, मां हमेशह चवंदो आहियां त कंहिं सहाफ़ी जो क़त्लु माना मुआशरे जो क़त्लु आहे। ऐं जेके बि तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि उहे बाक़ाइदा सहाफ़ियुनि जी रिपोर्टिंग खे, हुननि जी लिखणियुनि खे अहमियत ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी पॉलिसियूं उन्हनि मुताबिक़ ठाहींदा आहिनि। त छो त सहाफ़ी वॾी, ऐं मां इहो बि हमेशह चवंदो आहियां त हर माण्हू सहाफ़ी थी बि कोन थो सघे, सहाफ़ी थियण लाइ वॾो दिलि गोलो खपे। सहाफ़ी उहो थी सघे थो ॿियनि जी हक़नि लाइ विढ़े, ऐं मां सम्झां थो KTN काविश जेको आहे सो जो वॾो किरदारु रहियो आहे, ख़ासि सिंध जो केस उन्हनि वॾी मज़बूती सां विढ़ियो आहे ऐं जेका मज़बूत टीम जेका उन्हनि जे हिसे में आई आहे, मां सम्झां थो त जी इंतिज़ामिया वॾी ख़ुशनसीब आहे जो हुननि खे अहिड़े क़िस्म जा दिलेर जुरतमंद जेके रिपोर्ट न मिलिया ऐं उहे कारकुन मिलिया जेके जन इदारे जो मान मथां कयो। त मां सम्झां थो त असांजी तंज़ीमुनि खे असां पंहिंजी लेवल ते मुज़ाहरा कया, असां छा था करे सघूं, मुज़ाहरा करे सघूं था, प्रेशर डेवलप करे सघूं था, इहो सभु कुझु कयो आहे असां। ऐं इहो इंतिज़ामिया खे ख़बर आहे, उन हुकुमरान खे ख़बर आहे त
PFU जे कंहिं सतह ते जेको आहे केस बढ़ंदी रही हमेशह, ऐं असां इंटरनेशनल लेवल ते बि केस बढ़िया आहिनि, उते उन फोरम ते बि जेको आहे इहे केस खणी विया आहियूं। पर छा त बुनियादी तौर ते जेको हिते ढांचो आहे हितां जो इंतिज़ामी ढांचो जेको आहे, ऐं उन में उहे टपड़ कोन्हनि, या उहा जेको जो पुलिस जो नेटवर्क हूंदो आहे उहो असां नज़र कोन थो अचे, जंहिंजे करे असांजा जेके बि साथी शहीद थिया आहिनि त उनखे उनजे लवाहिकनि खे या ख़ुदि उन्हनि जे खून रत खे जेको आहे सो इंसाफ़ न मिली सघियो आहे। इन ते असां शर्मिंदा बि आहियूं, ऐं असां जिदोजहद में यकीन रखूं था। जिदोजहद आहे बि, जारी आहे, इनशाअल्लाह असां कुर्मींदा आहियूं। जीअं असां सिंध जो केस बढ़ूं था, हिन मुल्क जा केस बढ़ूं था, अवाम जा केस बढ़ूं था, तीअं शहीदनि जा केस बढ़ंदासीं। ऐं मां सम्झां थो त उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो, छो त दुनिया उमेदुनि ते क़ाइमु आहे, ऐं असां चाहींदासीं त हर सूरत में PFU जे प्लेटफॉर्म तां असां जेको आहे सो सहाफ़ियुनि जा मुआशी हक़ ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि जी हयातुनि जे तहफ़ुज़ जे लाइ जेको आहे सो असां पंहिंजी जिदोजहद जारी रखूं। नज़र साहब, इससे पहले सिंधी मीडिया में अगर देखें तो बयानात छपते थे कि SHO को बेटा हुआ है मुबारकबाद के। फिर काविश आया, काविश ने जब DSP थे ये चौधरी असलम, माशूक ग्रोही का उन्होंने मर्डर किया एज अ डकैत के तौर पे। काविश ने इन्वेस्टिगेशन की तो FIR हुई चौधरी असलम पे, उनकी पूरी टीम पे, अरेस्ट हुए, केस चला। इस किस्म के जो नई रवायतें, जिद्दत जो थी सिंधी मीडिया में वो पैदा की। लेकिन हमारे साथी अभी तक शहीद हुए हैं, उनके अभी तक कातिल गिरफ़्तार नहीं हुए हैं। वज़ीर दाखिला सिंध आए, आप भी उस धरने में शरीक थे, आपने खिताब किया था, आपके सामने ऐलानात करके गए कि 15 दिन में जो कातिल हैं शहीद जान मोहम्मद के वो अरेस्ट होंगे। फिर एक हफ़्ते का इजाफा हुआ, वो भी टाइम दिया गया नेगोशिएशन कमेटी ने। बतौर ट्रेड यूनियन लीडर आप कैसे देखते हैं, प्रेस क्लब के सेक्रेटरी रहे, PFUJ के सेक्रेटरी जनरल रहे, तो आप कैसे देखते हैं कातिल गिरफ़्तार होंगे नहीं होंगे, क्या रीज़न्स क्या हैं कि अभी तक कातिल गिरफ़्तार नहीं हुए? देखिए, इसकी मैं तो अगर मुझसे उस वक्त मशवरा करते तो मैं कभी भी ये नहीं कहता कि आप होम मिनिस्टर को अपने जलसे में बुलाएं, इसलिए कि आप वहाँ आके आप वो क्या बात करेंगे, वो यही बात करेंगे। उसमें असल चीज़ ये है कि आपका एक मुतालबा है, वो पूरा करना चाहिए। मुतालबा पूरा नहीं करते तो हमें अपनी जद्दोजहद को आगे बढ़ाना चाहिए, इसको वसी करना चाहिए। बदकिस्मती से हमारे यहाँ अब उस तरीके से जो प्रेशर बनाने के तरीक़े हैं वो ख़त्म हो गए हैं। एक ज़माना था जब सहाफ़ी तंजीमें भी मुत्तहिद थीं और मीडिया ऑर्गेनाइजेशंस भी मुत्तहिद थीं, और हम मुश्तरका तौर पे जब किसी सहाफ़ी का कत्ल होता था तो मालकान, एडिटर, सहाफ़ी, कारकुन सब मिल के एक मुश्तरका एहतजाज करते थे। उस मुश्तरका एहतजाज के नतीजे में ऐसा भी हुआ कि अखबारात ने किसी कत्ल के ख़िलाफ़ एक दिन की हड़ताल की, पूरे मुल्क के अंदर हड़ताल की। वो रिवायात अब ख़त्म हो गई हैं। तंजीमें जो है वो अफरा तफरी का शिकार हो गई हैं, प्रेस क्लब्स का भी वो उस तरीके का माहौल नहीं रहा। इन सारी चीज़ों को दोबारा देखने की ज़रूरत है। देखिए, एक सहाफ़ी का कत्ल दूसरे सहाफ़ी के लिए पैगाम होता है और उस चीज़ को उसी संजीदगी से लेना चाहिए। आपकी हुकूमत फ़र्ज़ करें कातिल गिरफ़्तार भी हो जाए, उसके बाद क्या हम उस केस को फॉलो करते हैं? नहीं फॉलो करते। एज ए जर्नलिस्ट भी हम फॉलो नहीं करते, एज एन ऑर्गेनाइजेशन हम फॉलो नहीं करते। मैंने ऐसी मैं बेशुमार मिसालें दे सकता हूँ कि किसी के काफिर सही या गलत कुछ लोग पकड़े गए, उसके बाद हमने उसको, उसकी फैमिली को और उनको उसके ऊपर छोड़ दिया। नतीजा ये होता है, नाज़िम जोकियों का केस आपके सामने है, अजीज़ मेमन का केस आपके सामने है। ये सारे केसेस अगर आप देखें, चूँकि जो अंदरून सिंध जो मामलात होते हैं उसके अंदर यहाँ आसिफ बैठे हैं, खुर्शीद बैठे हैं, मेरा ख़ुद ताल्लुक़ हैदराबाद से है। हमें पता है कि वहाँ पुलिस के ऊपर कितना दबाव होता है, और पुलिस जो है, पुलिस के वहाँ किसी SHO को वहाँ के बासर अफराद की मर्ज़ी के बग़ैर लगाया नहीं जाता। वहाँ के SPs उठा लें, वहाँ के DIGs उठा लें, वो किस इन्फ्लुएंस में काम करते हैं, किस सियासी असर व रसूख में काम करते हैं, वो हम नहीं ख़त्म कर पाए।
اس لیے ہمیں ایسی تحقیقات کا دائرہ جو ہے وہ مختلف انداز میں دیکھنا پڑے گا کہ کیا وہاں بیٹھے ہوئے جو پولیس آفیسر ہیں کیا تحقیقات ان سے کرائی جائے یا یہاں سے کوئی ٹیم ادھر بھیجی جائے اور وہ تحقیقات کرے اور معلوم کرے تاکہ وہ اس طریقے سے ان کے انفلوئنس میں نہ آئے۔ ماضی کے کیسز کی مثالیں ہمارے سامنے ہیں کہ کس طریقے سے قاتلوں کو ملک سے باہر بھجوا دیا گیا، یا اگر وہ گرفتار بھی ہوئے ان کا مقدمہ اتنا کمزور کرتے ہیں، اس کی ایف آئی آر اتنی کمزور کاٹتے ہیں، پروسیکیوشن اتنی کمزور کرتے ہیں کہ اگر وہ پکڑا بھی جائے تو وہ عدالتوں سے چھوٹ جائے۔ تو یہ ایک بہت بڑی مافیا ہے۔ اس کے مقابلے میں ہم محض چند مظاہرے کر کے ہم جو ہے وہ ہاتھ پہ ہاتھ دھر کے بیٹھ جاتے ہیں۔ آپ کریں، آپ اعلان کریں، کیا سارے لوگ ساتھ دیں گے کہ آپ اعلان کریں کہ اس وقت تک جو ہے وہ آپ کسی وزیر اعلیٰ یا وزیر کی پریس کانفرنس جو ہے اس کا ہم بائیکاٹ کریں گے؟ نہیں کر سکتے، اس لیے کہ ہم تقسیم ہیں۔ ہم تو یہ بھی نہیں کر سکتے کہ ہم ان کی پریس کانفرنسز میں کالی پٹیاں پہن کر جائیں، لگا کے جائیں۔ آپ جائیں گے، دوسرے گروپ والے کہیں گے کہ ہم نہیں لگاتے اس میں۔ تو ہمیں ان ساری چیزوں پر، کیونکہ اگر آپ کمزور پڑتے جائیں گے تو قاتل مضبوط ہوتے جائیں گے، اور قاتل اور ان کے سرپرست مضبوط ہوں گے تو آپ کے قتل کی تعداد بڑھتی جائے گی۔ آپ مارے جائیں گے، سب کو پتہ ہے، آپ مارے جائیں گے، وہ کہیں گے جی پچھلے لوگوں کے کون سے پکڑے گئے جو یہ پکڑے جائیں گے۔ تو میرا خیال ہے یہ بہت سنجیدہ وہ ہے، اور اس کو ہم اتنی سنجیدگی سے تنظیمی سطح پہ بھی نہیں لیتے ان معاملات کو۔ پھر خود میڈیا ہاؤسز کی کیا ذمہ داری ہے، مالکان کی کیا ذمہ داری ہے؟ یہ 6 لوگ مارے گئے، شہید ہوئے، اس کے بعد آپ اپنے کارکنوں کے لیے ٹریننگ کا تو انتظام کریں، ان کے لیے انشورنس تو کریں، انشورنس کا تو اعلان کریں، ان کی تنخواہیں بہتر کریں۔ یہ ساری چیزیں اس لیے ضروری ہیں کیونکہ وہ اپنی فیملی کا تحفظ کر سکے، وہ زیادہ متحرک ہو خبریں لانے میں۔ جب اس کو اس تحفظ کا احساس ہوگا کہ پیچھے اس کو لک آفٹر کرنے والے لوگ موجود ہیں، تو وہ زیادہ متحرک ہوگا، اور اس کا فائدہ خود اخبار کو بھی ہوگا، خود چینل کو بھی ہوگا، کیونکہ وہ اپنے انیشیٹو پہ پھر کام کرے گا۔ ابھی تو وہ بے یار و مددگار ہوتا ہے، مار دیا جاتا ہے تو ہم اس کے مارنے پہ احتجاج کرتے ہیں، مظاہرہ کرتے ہیں، اللہ خیر صلی اللہ۔ تو میرے خیال میں یہ آج کی جب ہم یہ بہت اچھی انہوں نے کہا KTN کی کوشش ہے کہ انہوں نے اپنی سالگرہ جو ہے اپنے شہیدوں کے نام کی ہے، لیکن اسی موقع پہ پھر ان کی انتظامیہ یہ بھی اعلان کرے کہ وہ اپنے لوگوں کو ٹریننگ دیں گے، کس طریقے سے سیفٹی ٹریننگ دیں گے، کس طریقے سے آپ کو ٹاسک ملتا چاہیے۔ اور صرف ٹریننگ جو ہے وہ فیلڈ میں رہنے والے رپورٹرز کی ٹریننگ کافی نہیں ہے، کیمرہ مین کی ٹریننگ کافی نہیں ہے۔ کیمرے آپ اپنے انشور کر لیتے ہیں، کیمرہ مین کو انشور نہیں کرتے۔ اس میں یہ بھی ضروری ہے کہ آپ ان کو باقاعدہ جو ڈائریکٹر نیوز ہوں، جو بیورو چیفز ہوں، ان کی ٹریننگ ہو کہ کس طرح آپ نے اسائنمنٹ بھیجنے۔ یہ ایک بہت بڑا موضوع ہے، لیکن میرا خیال ہے KTN اور کاوش کیونکہ سب سے بڑا چینل اور اخبار ہے سندھی صحافت کا، تو میرا خیال ہے اس کو انیشیٹو لینا چاہیے، اسے کوشش کرنی چاہیے میڈیا کے اتحاد کے لیے، میڈیا ہاؤسز کے اتحاد کے لیے کوشش کرنی چاہیے۔ یہ ایک مشترکہ لڑائی ہو سکتی ہے، ہم آئسولیشن میں لڑائی لڑ کے کچھ نہیں حاصل کر سکتے۔ ہم صرف برسی منا سکتے ہیں، ہم صرف احتجاجی مظاہرہ کر سکتے ہیں، لیکن ہم جو صحافت، اصل صحافت کو فروغ دینا ہے، اس کے معاملے میں ہم بہت پیچھے ہیں۔ قائد صاحب، آپ کیا سمجھتے ہیں کہ جان محمد مظہر قتل کیس جو ہے 5 آئی اوز جو ہے عبدالقدوس کلوٹ آخری جو ہے وہ ہمارے مطالبے پہ ان کو آئی او بنایا گیا تھا اس قتل کیس کا، اس کو تبدیل کیا گیا، اب جو ہے اس کیس کا کوئی آئی او نہیں ہے، ہائی پروفائل کیس ہے۔ اگر نگران سندھ حکومت کا اس اتنے بڑے ہائی پروفائل کیس کے ساتھ یہ رویہ ہے تو عام جو قتل ہو جاتے ہیں شہری، ان کے ساتھ کیا ہوتا ہوگا؟ تو آپ کیسے دیکھتے ہیں کہ نگران سندھ حکومت کی کارکردگی سے کتنے مطمئن ہیں آپ؟ साईं राजभर साहिबु महिरबानी, मां इन जे लाइ थोरो ॿिया अंग खरब ॾियण खां पोइ अॻिते वधंदुसि त गुज़िरियल 4 सालनि में पाकिस्तान में 43 सहाफ़ी
क़तल कया विया आहिनि ऐं माना त हर साल 10 सहाफ़ी मुल्क में क़तल थिया आहिनि ऐं सिंध में 12 सहाफ़ी जान मोहम्मद महर समेत जेके आहिनि उहे क़तल थिया आहिनि माना हर साल 3 सहाफ़ी सिंध में जेके आहिनि उहे क़तल थिया आहिनि हाणे इन्हनि खे जेके तव्हां सॼे पाकिस्तान जे नुक़्ते नज़र सां ॾिसंदो त जेको तव्हांजो सुवालु आहे उहो उन सां लिंक में अचे थो त इन्हनि सभिनी जी जेका आहे को क़ातिल गिरफ़्तार कोन थियो आहे उन्हनि जी जेका प्रोसिक्यूशन आहे या उन्हनि जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा सवालिया निशान आहे ख़ुदि जेको निगरान हुकूमत जी तव्हां ॻाल्हि कई उन में तव्हां असां IG सां बि मुलाक़ात कई हुईसीं ऐं असां हुते हुन सां बि ॻाल्हि कई उनजो गैर संजीदा रवैयो जेको हुयो उहो सभिनी दोस्तनि ॾिठो त उहो मतिलबु सवालनि खां इन सवाल खां चिड़े थो त बाबा जान मोहम्मद महर जो छा थियो हाणे जेकॾहिं इहा सूरत हूंदी सॼे पाकिस्तान में जेके इदारा आहिनि जेके क़ानून लागू कंदड़ इदारा आहिनि पुलिस आहे उन्हनि उहे जेकॾहिं जेको सहाफ़ी क़तल थिए थो उनजे इन्वेस्टिगेशन में एॾी दिलचस्पी नथा वठनि पिया या वठनि था त हुननि जो किथे लेक थिए थो किथे उन्हनि जी घटिताई थी थिए उन्हनि जी गिरफ़्तारी मुलज़िमनि जी नथी थिए पई उहे जेकॾहिं कोर्ट में अचनि था त पुलिस जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा एॾी कमज़ोर आहे जो हुननि खे आख़िरी नतीजे ताईं सज़ा ताईं नथी वठी वञे ऐं पोइ वरी जेको प्रोसिक्यूशन जो प्रोसेस आहे उहो अदालतुनि मां या त आज़ादु थी था वञनि या जेको आहे सो उहे उन मां खे सज़ा नथी मिले पर इहो त मामिलो अञा बाद जो आहे गिरफ़्तार थियण ई वॾी ॻाल्हि आहे त हिन महिल ताईं जेको मामिलो आहे उहो गिरफ़्तार न थियणु इहो अफ़सोस जी ॻाल्हि त आहे पर असांखे ॻणती इन ते बि आहे त हिकु साल 4 सालनि में 43 सहाफ़ी पाकिस्तान में 10 सहाफ़ी हर साल क़तल थियनि ऐं सिंध जे सूबे में जेकॾहिं 3 सहाफ़ी हर साल क़तल थियनि ऐं उन्हनि जो को बि मुलज़िम गिरफ़्तार न थिए त इहो हिकिड़ो वॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे इन में मां चवंदुसि त मज़हर साहिबु जेकी ॻाल्हि कई त सभिनी मीडिया हाउसिस खे या मीडिया जा जेके चैनल्स आहिनि अख़बारूं आहिनि जेकॾहिं पाण में इतिहाद करे ऐं हिन हिकिड़े मामले ते जेकॾहिं सभु गॾु थी मूवमेंट हलाईंदा जदोजहद कंदा उन सां गॾु उन जूं सहाफ़ियुनि जूं तंज़ीमूं बि हूंदियूं उहे सभु शयूं हूंदियूं त मुंहिंजे ख़्याल में अञा वधीक आवाज़ु थींदो वधीक बहितर क़िस्म जो नतीजा अची सघनि था नतीजा ख़ैज़ जदोजहद खां सवाइ सिर्फ़ु अकेलो आवाज़ु उथारणु इहो सिर्फ़ु मतिलबु इहो त थी सघे थो त बाबा पाण खे मुतमइन कजे त असां जेको आहे सो असां जदोजहद में आहियूं पर अॻ में हिकिड़ो मज़हर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि कई मुनीर सांगी जे हवाले सां मूंखे इहो तजुर्बो थियो त जॾहिं असां सहाफ़ियुनि जो वफ़द पाकिस्तानी सहाफ़ियुनि जो वफ़द अमेरिका वियो त असां जॾहिं म्यूज़ियम में वियासीं त उते मुनीर सांगी जी तस्वीर मूंखे नज़र आई ऐं उनजे हेठां लिखियो पियो पूरी डिस्क्रिप्शन त हीउ किथां जो सहाफ़ी आहे हीउ कहिड़े इदारे सां तालुक़ु रखे पियो ऐं हिन खे छो क़तल कयो वियो त इहे सहाफ़ियुनि जी जदोजहद जो नतीजो आहे त आलमी फोरमनि ते जेके आहिनि उहे इशू वञनि था पिया ऐं उते उन्हनि जी जेको आहे सो प्रेज़ेंटेशन हुजे थी पई त इहो हल इन जो इहो ई आहे त पुलिस खे इंतिज़ामिया खे हुकूमतुनि खे ऐं लाॻापियल समूरनि इदारनि खे तॾहिं मजबूर करे सघिजे थो जॾहिं पाण में असांजे सिफ़ियुनि में इतिहाद हूंदो उहे मीडिया मालिकान हुजनि उहे सहाफ़ियुनि जूं तंज़ीमूं हुजनि या उन सां लाॻापियल ॿिए जेके इदारा हुजनि इन्हनि सभिनी खे गॾु करे हलणो पवंदो खुर्शीद भाई साहब हिन वक़्तु बि जेके निगरान सिंध हुकूमत आहे सिंध पुलिस आहे घरू वज़ीर आहे उनजो इहो मौक़ुफ़ात कचे में पाणी आहे हिन वक़्तु ताईं तव्हां बि तालुक़ु तव्हांजो दादू सां आहे मां बि सखर सां मुंहिंजो तालुक़ु आहे त हिन मौसम में कहिड़ो जेको आहे दरिया में एतिरो चाड़ हूंदो आहे जो कचो ॿुॾल हुजे हिन वक़्तु ताईं जेके दलील ॾिना पिया वञनि त इन करे ऑपरेशन न पिया कयूं त जेको आहे कचे में पाणी आहे सिंध काबीना फ़ैसिलो कयो आहे त पाक फौज रेंजर्स पुलिस जो जॉइंट एक्शन थींदो कल्ह बि जेको आहे निगरान पंजाब जो वॾो वज़ीर आयो त फ़ैसिलो थियो त पंजाब साइड खां तव्हां ऑपरेशन कंदो सिंध साइड खां असां कंदासीं तव्हां इन मां केतिरा मुतमिन आहियो जेके दलील ॾिए पई निगरान सिंध हुकूमत त कचे में पाणी आहे ऑपरेशन न पिया कयो इन करे ॾिसो जो धारियल मुनज़म धारियल कल्चर जेको आहे पहिरियों दफ़ो असांखे नज़र आयो आहे हिते त इन जे पुठियां कंहिंजी सपोर्ट आहे कीअं पियो सॼो मामिलो हले ऐं ज़ाहिर आहे त हिकिड़ो निगरान सिंध जो बहानो आहे भई इन मतिलबु इहा जॾहिं पाणी कचे में अचे त पोइ वरी धाड़ा आम हुजनि हर को वञी पार्ट टाइम धाड़ा हणी वरी पाणी लहे थो घर जो वरी सामान शयूं मतिलबु इहो पैगाम इहो थो मिले गवर्नमेंट तरफ़ां भई पाणी हुजे न हुजे पुलिस खे पंहिंजी ज़िमेदारी पूरी करणी आहे हुकूमत खे पंहिंजी ज़िमेदारी पूरी करणी आहे उन्हनि हुते तमामु वॾो हिकिड़े क़िस्म जो लश्कर ठाही वेठा आहिनि जेके लोकल माण्हुनि खे तबाह करे छॾियो अथनि मासूम ॿार अॻवा था थियनि था औरतूं अॻवा थियनि थियूं उन सां रेप थिए थो ऐं वापारी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे ॾींहं ते अची घर जे ॿार खणी था वञनि उहो पुछण वारो कोन्हे इहे जेके इहे चैलेंजूं आहिनि इहो तव्हां
कहिड़े क़िस्म जो कल्चर जेको आहे सो निगरान सेटअप में अचण सां ई तव्हां ॾिठो त गुटखा जे ख़िलाफ़ु कार्रवाई, फलाणे जे ख़िलाफ़ु कार्रवाई, हिननि यानी जेको चेंजिंग आई फौरी तौर ते इंतिज़ामी सतह ते उहा तमामु ख़तरनाक आहे। एट ए टाइम फुल चेंज कयो वियो, जिन तव्हां सिस्टम सॼो चेंज कयो आहे तव्हांजे हथ में। तव्हां हितां तव्हांजी गाॾियूं वयूं बि उते, पोइ इहो कहिड़ी ॻाल्हि आहे त भई पाणी अची वियो आहे त हिन करे जेको आहे भई दरिया सिंध जे ॿिन्ही किनारनि ते जेको कचो आहे, ॿिन्ही दरियाउनि ते जेको आहे सो धारे ऑपरेट कनि पिया। हुन वटि कश्तियूं आहिनि जेके हिन खां कुंड खां ॿी कुंड ते वञी सघनि थियूं, हिकिड़े इलाइक़े छॾे ॿियनि शिफ्ट थी था वञनि, अगवा कनि। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ साहब भी मौजूद है, गरू वज़ीर सिंध जो है निगरान। हारिस नवाज़ साहब, आज जो है KTN न्यूज़ की सालगिरह है, आपको आवाज़ आ रही है? जी बिल्कुल आ रही है। तो सालगिरह है आज जो है, हमने वो शहीदों के नाम पे ये सालगिरह की है। आप आज जो है आपने हमारे धरने में भी आए, मज़हर अब्बास साहब भी हमारे साथ मौजूद हैं, खुर्शीद अब्बासी साहब, काजी आसिफ साहब, तो मज़हर साहब हमारे पूरे साथी जो है धरने में थे। आप आए, ऐलान किया आपने कि 15 रोज़ में जो शहीद जान मोहम्मद बार के कातिल हैं वो गिरफ़्तार किए जाएंगे, लेकिन अभी तक जो है वो कातिल गिरफ़्तार नहीं हुए। तो आप क्या कहेंगे, अब तक पुलिस क्या कर रही है? देखिए, एक तो सबसे पहले KTN को बहुत मुबारक हो सालगिरह के ऊपर, और मुझे दुआ कीजिए और इससे अच्छा जितना अच्छा काम कर रही है, उनकी टीम काम कर रही है, हर वक्त एक लेटेस्ट इन्फॉर्मेशन देते हैं, और बड़ी मुबारक और मेरी एक तमन्नाएं उनके साथ हैं। लेकिन ये एक बहुत ही बिल्कुल, मैं उनके घर भी गया था जान मोहम्मद के, अगर आपको याद हो, मैंने वहाँ भी ये बात की कि वो असल में इतने आगे से आगे चलते जा रहे हैं, पुलिस उनके पीछे लगी हुई, इनका ट्रेस हमारे पास है। मैं अभी लेटेस्ट आज आपसे बात करके इंशाल्लाह, आप मुझे सुबह नहीं करना, मैं आपको सारी अपडेट दूंगा इसके बारे में कि क्यों डिले है, किस वजह से है। उनकी फैमिली को हमने पूरा तोहफा दिया हुआ है, मैं उनके घर में जाकर उनको कमिटमेंट करके आया था। अभी जाहिर है कि वो एक ऐसे छुपे हुए हैं, पुलिस एक्शन भी कर रही है और जाग रही है, हर वक्त जा रही इंफॉर्मेशन ले रही है। मैं आपको अपडेट इसके बारे में रात को ही मुझे रिंग करें या सुबह करें, मैं आपको जरूर बताऊंगा कि क्या पोजीशन है, क्यों लेट है, और कितने अर्से में कि तमाम मुलजिमों को आप पकड़ लेंगे इंशाल्लाह। ब्रिगेडियर साहब, इसमें जो कुदूस कलवड़ है IO 5वां IO है, उसको तब्दील किया गया है 3 रोज़ पहले, और हमारी काजी आसिफ साहब भी थे IG सिंध पुलिस के साथ, उनका भी नामुनासिब रवैया था। उनसे जब सवाल किया गया IG सिंध पुलिस से कि शहीद जान मोहम्मद बार के कातिल गिरफ़्तार क्यों नहीं हुए हैं, ये आप दी रिकॉर्ड मीटिंग थी, लेकिन मजबूरी में अब ये कोर्ट करना पड़ रहा है, तो उन्होंने कहा कि शहीद जान मोहम्मद बार के कातिल कभी गिरफ़्तार नहीं होंगे। मैंने बोल दिया कभी गिरफ़्तार नहीं होंगे। उनका जो रवैया है वो भी हमारे सहाफ़ी दोस्तों के सामने, आपको भी इस हवाले से आगाह करें। IO कुदूस कलवड़ आपने बनाया, धरने में आके ऐलान करके गए, उसको तब्दील किया गया, ये 5वां IO है, तो इस पर आप क्या कहेंगे? हाँ, वही साहब, मैं मुझे ये IG के बारे में नहीं है, बट ये वेरी प्रोफेशनल ऑफिसर, मैं नहीं समझ कि उन्होंने कैसे बात की है। मैं अभी वहाँ इस्लामाबाद वहाँ पे सक्कर में रिंग करता हूँ, DG से बात करता हूँ, क्यों चेंज किया है, कैसे चेंज हुआ है, क्या वजूहत है, मैं सारी करके आपको खुद कॉल करूँगा। ठीक है ब्रिगेडियर साहब, मज़हर अब्बास साहब हमारे साथ मौजूद हैं, वो आपसे बात करें। हारिस साहब, ये बताएं कि जो अब तक की तहकीकात आपके सामने है, जाहिर है कुछ एक इंटरम रिपोर्ट भी दी जाती है, इनिशियल रिपोर्ट दी जाती है, जो रिपोर्ट आपको अब तक मिली हुई है उसके मुताबिक पुलिस का अपना क्या वर्जन है इस केस के हवाले? देखिए, पुलिस का वर्जन बिल्कुल है कि इसमें कोई इनके अंदर एक जो इन्वॉल्व था वो भी भागा हुआ है। उसके बाद जो इनके जो नॉमिनेटेड हैं वो एक कच्चे गेजी में छुपे हुए जाके, पहले पानी चढ़ा हुआ था, अब पानी काफी उतर गया है, अब में से ऑपरेशन हम करने लगे हैं। मैं उनसे ये जरूर पूछूं, कुदूस कलवड़ को स्पेशली हमने इसका इन्वेस्टिगेशन ऑफिसर लगाया था, ये क्यों चेंज हुआ है, सारी करके, मगर मैं आपको ना आधे घंटे में आपको खुद कॉल बैक करता हूँ। मैं सिर्फ, हाँ, बहुत अच्छी बात है, आप इसको देखिए, मैं सिर्फ आपको इसलिए बता रहा हूँ कि अजीज़ मेमन के केस में, क्योंकि मैं इन सारे केसेस को फॉलो करता हूँ ना, अच्छी बात। अजीज़ मेमन के केस में जो मेन सस्पेक्ट था, वो उस वक्त के IG ने मुझे खुद बताया था कि उसको एक इन्फ्लुएंशियल जो भी वहाँ के लोग थे, उन्होंने पुलिस के साथ कन्वेंस के साथ मुल्क से बाहर भिजवा दिया था। उसमें बाद में ज़ाहिर प्रेशर वगैरह पड़ा होगा। यहाँ जो इस पे शुकूक व शुबात आते हैं, जब ये IO तब्दील होता है, ये होता है, केस तो ख़राब होता ही होता है, लेकिन होता ये है कि इस चीज़ को देखने की बहुत ज़रूरत है फ्रॉम द अदर एंगल ऑल्सो,
کہ آپ دوسری انٹیلیجنس ایجنسی سے بھی اس بارے میں معلوم کر سکتے ہیں کہ وہ نکلوا دیتے ہیں مین لوگوں کو، اور اس کے بعد گورنمنٹ کو یہ رپورٹ دیتے رہتے ہیں کہ جی ہم اسے فالو کر رہے ہیں، وہ کر رہے ہیں۔ اگر بہت ہی اسپیسیفک چیز ہو اور بہت ہی کیٹیگوریکل کوئی آپ کی طرف سے آرڈرز ہوں، انسٹرکشنز ہوں کہ آپ کو ہر صورت میں ان لوگوں کو گرفتار کرنا ہے، اور چونکہ اب تک جو صورتحال بن رہی ہے اس سے مجھے خدشہ کم سے کم یہ ہے ماضی کے کیسز کو دیکھتے ہوئے کہ جو مین کلپریٹس ہیں وہ کہیں نکل نہ جائیں ملک سے۔ مگر یہ ریسٹ ایشور کہ بڑی کلیئر انسٹرکشن ہے، ہر حالت میں عزت کرنے، کوئی پولیٹیکل انفلوئنس نہیں، کوئی پولیس انوالو ہے، کوئی پولیٹیکل شخصیت انوالو ہے، ہر حالت میں انصاف دلائیں گے۔ میں ابھی مجھے آپ ہاف این آور دیں، میں یہ ایگزیکٹ چیک کر کے آپ کو بتاتا ہوں واٹ از ہیپننگ اینڈ واٹ از ڈیلیڈ، خاص طور پہ یہ قدوس کلورٹ کو کیوں چینج کیا گیا۔ آئی گیٹ بیک ٹو یو۔ تھینک یو مظہر صاحب، صورتحال آپ کے سامنے ہے۔ ابھی تک جو ہے وہ نگران جو وزیر داخلہ ہیں ان کو رپورٹ کے بارے میں پتہ نہیں ہے، اپڈیٹ کیا ہوئی ہے۔ چلیے دیکھیں، ہم میرا خیال ہے ہمیں انتظار کرنا چاہیے، اگر انہوں نے کہا ہے آدھے گھنٹے میں، ہوپ فلی ہم اس چیز کو فالو تو آپ کر سکتے ہیں نا۔ میں پھر یہ کہہ رہا ہوں کہ وہاں جو آپ کی ٹیمیں ہیں انہیں یہ تحقیق، انہیں اپنے طور پہ یہ تحقیق کرنی چاہیے کہ اس کو کس نے تبدیل کروایا ہے، کس کی آرڈرز پہ وہ تبدیل ہوا ہے۔ ظاہر ہے ایسا تو نہیں ہو سکتا کہ آئی جی کے علم میں یہ بات نہ ہو، ایسا نہیں ہو سکتا کہ ادھر کے ڈی آئی جی کے علم میں یہ بات نہ ہو۔ ہمیں توقع کرنی چاہیے، میرا خیال ہے رات کے اپنے بلیٹن میں آپ دوبارہ ان سے معلوم کیجیے گا، انہوں نے خود بھی کہا ہے۔ دیکھیے میں آپ کو ایک واقعہ سناؤں، سری لنکا کا ایک ایڈیٹر تھا وکرما ٹنگے، اس نے اپنی شہادت تو ہم اس کو اس طریقے سے، لیکن اپنی ہلاکت سے پہلے اس نے یہ پریڈکٹ کیا تھا کہ اسے ہلاک کر دیا جائے گا، اور اس نے یہ بھی بتا دیا تھا کہ اس کو ہلاک کرنے والے کون ہوں گے۔ اس نے سنڈے لیڈر کا ایڈیٹر تھا وہ، تو اس نے فرائیڈے کو، غالباً فرائیڈے کا، یہ 2009 کی بات بتا رہا ہوں، اس نے ایڈیٹوریل لکھا، اور اس وقت کا جو سری لنکا کا صدر تھا وہ اس کا ایک زمانے میں بہت جگری دوست تھا، تو اس نے یاد دلایا اس کو کہ ہم اور تم کس طریقے سے شہری آزادیوں کے لیے، فریڈم کے لیے ساتھ اسٹرگل کیا کرتے تھے، پھر تم نے اپنا راستہ لیا، میں نے اپنا راستہ لیا۔ اور پھر اس کا جو پنچ لائن ہے، جو میرا خیال ہے ہر جو صحافی مارا گیا ہے اس طرح کی ریاست کے ہاتھوں، اس کے لیے یہ لیٹر جو ہے نا، یہ بڑا تاریخی لیٹر ہے، جو ایڈیٹوریل ہے۔ اس نے اس کو مخاطب کرتے ہوئے، اس وقت کے صدر کو مخاطب کرتے ہوئے یہ کہا تھا کہ مجھے پتہ ہے کہ مجھے مار دیا جائے گا، اور مجھے اور تمہیں بھی پتہ ہے کہ مجھے مار دیا جائے گا، اور تمہیں یہ بھی پتہ ہے کہ مجھے کون لوگ ماریں گے، لیکن مجھے یہ یقین ہے کہ میرے قتل کے بعد تم بہت کوشش کرو گے، بہت شور مچاؤ گے، انکوائری آرڈر کرو گے قاتلوں کی گرفتاری کے لیے، لیکن تمہیں بھی پتہ ہے اور مجھے بھی پتہ ہے کہ وہ قاتل گرفتار نہیں ہوں گے۔ اور یہ اتنا پاورفل ایڈیٹوریل تھا اس کا، اور وہ ایڈیٹوریل لکھ کر وہ باہر نکلا ہے اور اسے گولی مار دی گئی۔ تو یہ جو صورتحال ہے، یہ بالکل ویسی ہی صورتحال ہے کہ ہمیں دیکھنا چاہیے، جان محمد کے کیس میں دیکھنا چاہیے کہ اس سے پہلے سے 1-1.5 ماہ پہلے اس عرصے میں جان محمد کی کون سی سٹوریز تھیں، کون سی ایسی سٹوریز تھیں اس نے کبھی کسی لیول پہ اپنے ایڈیٹر کو، مالک کو اپنے اوپر آنے والے خطرات کے بارے میں آگاہ کیا تھا، نہیں کیا تھا، جن لوگوں سے اسے خطرہ تھا ان کے بارے میں اس نے آگاہ کیا تھا، نہیں کیا تھا، اور کیا اس نے متعلقہ حکام سے کون سی ایسی سٹوریز تھیں جس کی وجہ سے وہ ٹارگٹ ہوا اس میں۔ اسی طرح یہ تو میں نے ایک ویسے مثال دی، لیکن یہ یہاں سے تحقیق شروع یہاں سے ہوتی، تحقیق وہاں سے شروع نہیں ہوتی جہاں سے وہ مارا گیا ہے، تحقیق وہاں سے شروع ہوتی ہے جب وہ کام کر رہا تھا، کہ وہ کن سٹوریز پہ کام کر رہا تھا، کون سی سٹوریز KTN میں جو ہے وہ اس نے بڑی سٹوریز بریک کی ہیں، کون سی سٹوریز وہ بریک کرتا تھا، ان سٹوریز کو جمع کریں۔
ہم جو دیگر سیاسی لوگ مارے جاتے ہیں، دیگر لوگ مارے جاتے ہیں، عام شہری مارے جاتے ہیں، دیکھیے جہاں تک مجھے یاد ہے کہ ٹنڈو بھاول کا جو کیس تھا سب سے پہلے کاوش نے بریک کیا تھا، اور کاوش نے یہ ثابت کیا کہ وہ ولیجرز تھے، وہ دہشت گرد نہیں تھے، وہ ڈاکو نہیں تھے، اور اس کا نتیجہ کیا ہوا کہ وہ کیس اپنے منطقی انجام تک پہنچا، اس میجر کو پھانسی ہوئی۔ یہ کریڈٹ ہے، جرنلزم کا کریڈٹ ہے کہ اس نے اس وقت کے طاقتور جو لوگ تھے جنہوں نے ڈاکوؤں کے خلاف آپریشن کا آغاز کیا تھا، اور یہ آغاز کے بعد سب سے پہلا کیس تھا، اور اس کو کس طریقے سے انہوں نے ایکسپوز کیا اس چیز کو، اور پھر سب نے ایکنالج بھی کیا اور یہ کیا۔ تو میرے خیال میں ہمیں جرنلزم کو، اپنی صحافت کو بہتر کرنے کی ضرورت ہے، تاکہ آپ صحافت بہتر کریں گے۔ خطرات سے کھیلنا جو ہے نا، وہ جب آپ صحافت میں آتے ہیں نا تو اس ذہن کے ساتھ آئیں صحافت میں کہ اس میں خطرات ہوتے ہیں، کیونکہ آپ غلط لوگوں کو ایکسپوز کر رہے ہوتے ہیں، بے نقاب کر رہے ہوتے ہیں، تو وہ آپ کو مٹھائی تو نہیں بیٹیں گے۔ دو ہی کام وہ کر سکتے ہیں، یا تو آپ کو خریدنے کی کوشش کرتے ہیں، اور اگر وہ ان کو نظر آتا ہے کہ آپ بکنے والے نہیں ہیں تو وہ راستے سے ہٹانے کی کوشش کرتے ہیں۔ قائد صاحب ٹائم تھوڑو ہے اساں وٹ، تاں ان مایوسی والی صورتحال میں سندھ جو کشمور کھان کراچی تائیں جو ان صورتحال میں مایوسی والی صورتحال میں صحافی رپورٹنگ پہ کرے، ان کے کہڑو میسیج ڈیندو؟ یہ جے 6 شہید آئین انہن کے حوالے سے کہڑو میسیج ڈیندو؟ मुंहिंजे ख़्याल में त सभ खां वॾो मैसेज पंहिंजे मक़सद सां सचो हुजणु आहे, ऐं जेके सहाफ़ियुनि जी जेका इतिहाद आहे उहो बरक़रार रखणु आहे, ऐं पंहिंजनि जे ख़िलाफ़ु जेको जंहिंजे ख़िलाफ़ु थिए थो त उन्हनि खे पाण ई एक्सपोज़ करे सघो था, बजाए जो कंहिं पुलिस ते या ॿिए ते भाड़िजे ऐं उहो कजे। त रियासत जेको कुझु करणु चाहे थी उहो कंदी, पर असां पंहिंजे मक़सद ते, पंहिंजे आवाम ॾांहुं कमिटमेंट से ऐं पंहिंजे मक़सद जो आहे जेके ग़रीब माण्हू उन जा कमिटमेंट सां पूरा हुजूं ऐं असां अॻिते वधूं। अबाई साहब, तव्हां एज़ अ ट्रेड यूनियन लीडर तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे? तनज़ीमूं हिन वक़्तु जेके आहिनि उहो तोड़ फोड़ जो शिकार आहिनि, कमज़ोर आहिनि, जेकी जदोजहद थियणु घुरिजे आहे उहा न पई थिए, तव्हांजो कहिड़ो मैसेज हूंदो? छो पहिरीं ॻाल्हि जीअं इहा सहावत हले पई, सुठे ट्रैक ते हले पई, जेका जदोजहद आहे की सघे, जेको शाइर शेर चई हले थो वञे सदियुनि ताईं उनजी उहो शेर जे लेवल ते माण्हू जेको आहे उनजे गुण ॻाइनि था ऐं उन ते अमल कनि था। त साफ़ ई इहो कोन्हे त जेकॾहिं शहीद थियूं था त पोइ तव्हां इहो जेको आहे इहे मामला छॾे ॾियो। हक़ ऐं सच जी राह ते हलणु खपे, ऐं मां सम्झां थो सिंधी सहाफ़त जेका आहे इन्हीअ करे अॼु असां हिते वेठा आहियूं, ॻाल्हायूं था केटीएन जे शान में, कावड़ जे शान में, छो त हुनखे अहिड़ी टीम मिली आहे जंहिं इन शान में इज़ाफ़ो कयो आहे। तंहिं करे असांजा जेके दोस्त आहिनि, मां सम्झां थो त उहे बिल्कुलु सही सहाफ़त कनि पिया, शहादत खां डिॼणु न खपे, ऐं तनज़ीमूं पंहिंजे लेवल सां कमु कनि पियूं, ऐं भली बि वक़्ती तौर ते इख़्तिलाफ़ थियनि था, असां डिवाइड थी था वञूं, पर उन जे बावजूदि मक़सदु हिकिड़ो आहे, सभिनी जो टारगेट हिकिड़ो आहे। तंहिं करे मां अहिड़े इन्हनि सां जेके शहीद उन्हनि खे सलाम पेश थो कयां, ऐं ईंदड़ जेका असांजी नस्ल आहे या बाक़ी दोस्त कमु कनि था उहे बिल्कुलु पंहिंजे टारगेट ते कमु कनि, हक़ सच जी ॻाल्हि कनि, ऐं शहादत खां न घबराइणु खपे। मां सम्झां थो त तव्हां पंहिंजी क़ौम खे जेके शयूं ॾियो था, जंहिं अंदाज़ सां कमु कयो था, उहो मां सम्झां। भाई सभु हिन वक़्तु असांजो टाइम पूरो थी वियो आहे। पंहिंजे मेज़बान वहीद राजपर खे ॾींदा इजाज़त। मज़हर अब्बास साहब, काज़ी आसिफ़ साहब, खुर्शीद अबाई साहब, तव्हांजी महिरबानी। ट्रांसमिशन जो सिलसिलो अञा जारी रहंदो, तेसिताईं पंहिंजे मेज़बान वहीद राजपर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।